जी नाज़रीन, असां नंगर पार्कर तालुके जे खोसा हाउस ते मौजूद आहियूं, जिते त नंगर पार्कर में पीपल पार्टी सां तालुक़ रखंदड़ रईस कापड़ी खान जे पोटे रईस मोहम्मद रहीम खोसो, जेको त ताज़ो PTI खे जॉइन कई आहे। अचो त मोहम्मद रहीम खोसे खां वधीक अहवाल वठूं त हू PTI खे कीअं जॉइन कया ऐं तव्हांखे पीपल पार्टी में कहिड़ियूं कोताहियूं नज़र आयूं। जी जी मोहम्मद रहीम, तव्हांखे जेका PTI बर वक़्तु तव्हां जॉइन कई आहे, जेको सो ओचितो ई तव्हां ऐलान कयो आहे ऐं पीपल्स पार्टी में तव्हां 50 साल खां वठी रहिया आहियो, त तव्हांखे पीपल पार्टी में कहिड़ियूं कोताहियूं नज़र आयूं जो तव्हां PTI खे जॉइन कया? जी जी असां 50 साल खां पीपल्स पार्टी में हुआसीं, हुते अहिड़ी का बि इज़त असांखे कोन पई मिली। पोइ उन हिसाब सां असां अरबाब अनवर साहब ते एतमाद कंदे असां बाक़ाइदे हाणे जेको तहरीक इंसाफ़ सां गॾु आहियूं ऐं रहंदासीं। जी ॿी तव्हां सां गॾु जेके अॻु में तव्हां वॾी इलेक्शन में जेका क़ौमी सूबाई जी में तव्हां पंहिंजी अक्सरियत ॾिसी हुई आज़ादु हैसियत में, त तक़रीबन तव्हां 10,000 खां मथे वोट कयो हो, त हींअर PTI में तव्हां शमूलियत कई आहे। तव्हां सां गॾु जेके अॻु में साथी तव्हांजे आज़ाद में बीठल हुआ, उहो तव्हां हिन वक़्तु तव्हां सां गॾु PTI में शमूलियत कई आहे, त तव्हां हिकिड़ी शमूलियत कई आहे? न, उहे तक़रीबन सभु जेको बि आहिनि उहे सभु असां सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह नंगर पार्कर जूं जेके बि यूसियूं आहिनि उन्हनि में तहरीक इंसाफ़ वॾी लीड ते कामयाबी माणींदी।